रोड हादसे जो ज़िक्र कंदासीं। घारो वेझो अफ़सोसनाक रोड हादसो पेश आयो आहे, जंहिंजे नतीजे में 6 ॼणा फौत थी विया आहिनि ऐं 6 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। ख़ौफ़नाक हादसे बाबति तव्हांखे ॿुधायूं पिया। ऑयल टैंकर ऐं सुज़ुकी विच में टकर जे नतीजे में 6 ॼणा फौत थी विया आहिनि। भील बिरादरीअ जे माण्हुनि सां ख़ौफ़नाक हादसो पेश आयो आहे। 6 ॼणा फौत थी विया आहिनि ऐं 6 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। दावेजी खां अमरकोट वींदड़ भील बिरादरीअ जे माण्हुनि सां ख़ौफ़नाक रोड हादसो पेश आयो आहे। दावेजी खां अमरकोट वींदड़ भील बिरादरीअ जे माण्हुनि सां ख़ौफ़नाक हादसे जे नतीजे में 6 ॼणा फौत थी विया आहिनि, 6 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे, जॾहिं त केतिरनि जी हालत बि नाज़ुक ॿुधाई पई वञे। दाबेजी खां अमरकोट वींदड़ भील बिरादरीअ जे माण्हुनि सां ख़ौफ़नाक हादसो पेश आयो आहे, जंहिंजे नतीजे में 6 ॼणा फौत ऐं 6 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। अव्हांखे अफ़सोसनाक रोड हादसे बाबति ख़बर ॾियो पिया। ऑयल टैंकर ऐं सुज़ुकी विच में टकर थियो आहे, जंहिंजे नतीजे में 6 ॼणा फौत थिया आहिनि। मांद्रो होटल वटि ऑयल टैंकर ऐं सुज़ुकी विच में टकर थियो आहे, जंहिंजे नतीजे में 6 ॼणा फौत ऐं 6 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि, जॾहिं त ज़ख़्मियुनि जी हालत बि ॻणती जोगी ॿुधाई पई वञे, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। घारो वेझो रोड हादसो पेश आयो आहे, जंहिंजे नतीजे में 6 ॼणा फौत ऐं 6 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। अव्हांखे ॿुधायूं पिया रोड हादसे बाबति तव्हांखे ख़बर ॾियूं पिया। टैंकर ऐं सुज़ुकी विच में टक्कर थियो आहे, जंहिंजे नतीजे में 6 ॼणा फौत ऐं 6 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। भील बिरादरीअ सां ही हादसो पेश आयो आहे। दाबेजी खां उमरकोट वींदड़ भील बिरादरीअ जे माण्हुनि सां ख़ौफ़नाक हादसो पेश आयो आहे, जंहिंजे नतीजे में 6 ॼणा फौत ऐं 6 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। नाज़रीन, ॿी अहम